अल्लाह जा महबूब जिए जो वेजा आया आला हजरत साईं फरमायो उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस राह चल दिए हैं, जिस राह चल दिए हैं, सिक्के बिठा दिए हैं। अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा, रो रो के मुस्तफा ने, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं, उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह जा महबूब फरमायूं ही वठो मुंहिंजा पैसा ॾोकड़ वठो। अर्ज़ क्यों कबिला हाणे ॾोकड़ न खपे, असां जो दिलियूं तूं अॻ में खणी वियो, हाणे पैसनि खे छा कंदासीं। चमक तुझसे पाते है सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुभान अल्लाह। मदीने के खित्ते खुदा तुझको रखे, गरीबों फकीरों को ठहराने वाले। अल्लाह हाणे असां खे नूर अता फरमा, असां खे ईमान अता फरमा, असां कलमो पढ़ूं, असां खे पंहिंजी गुलामी में कबूल फरमा, पंहिंजी उम्मत में कबूल फरमा। अल्लाह जे महबूब कलमो पढ़ाए सॼे काफ़िले वारनि खे मुस्लमान फरमाए त सिर्फ़ ॻाल्हि रही जई जई ॾिठो सो कुर्बान थियो, जई जई ॾिठो सो मुंहिंजे हबीब जो गुलाम बणिजियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी नबिया हिकड़ी जंग लगी, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे हवारिन खे बनी हलो हलो अल्लाह जो सॾ चयो हलो साईं इस्माइल वेठो तो बनी इस्राइल तूं ऐं तुंहिंजो रब वञी विढ़ो जॾहिं थकंदा पोइ असांखे सॾ कंदा। ये ॻाल्हि मशहूर आहे, अवां वञी विढ़ो तूं ऐं तुंहिंजो रब वञी मोह ॾियो। हज़रत मूसा खे चयो पर जंगे बदर पहिरीं जंगा 313 ॼणा टोटल मुसलमान। मुझे आका फरमायो केर हलंदो, 313 ॼणा त हलिया, पर हेॾा ॿ मासूम हज़रत माज़ ऐं मौज ए मासूम बि निकिरी पिया त मदीने जा साईं अॻ में तूं न विढ़जां, असां कुर्बान थियूं, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। एड़ी मोहब्बत एक मकाम थे। अल्लाह जे महबूब फरमायो तव्हां 313 ॼणा घणा पोड़ान घणा ॿारन के बीमार, पोइ जेकॾहिं समझी सघो त कोन विड़ी सघंदासीं तव्हांखे इजाज़त। अर्ज़ कयूं असांजा आका इहो थी नथो सघे, असां हलाल खीर पीतो आहे पंहिंजे माउनि, गैरतमंद माउनि जो खीर पीतो आहे। सोना असां खे तीरनि तलवारनि ते भरोसो न आहे, तुंहिंजी क़यादत ते भरोसो आहे। तू असांजी वाग संभाल, असां हज़ारनि खे मोड़ी वेंदासीं। नबी का हुक्म हो तो हम फांद जाएं समंदर में, दुनिया को महव कर डाले नारे अल्लाह अकबर में। नारे तकबीर, नारे रिसालत, शान मुस्तफा, उलमाए अहले सुन्नत, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह,
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी जंग में हजरत माज मदीने जे साईं जो सहाबिया वो साईं के हित तलवार लगी, तलवार जो लगी तो हड्डी कटजी वई, सिर्फ पुठियां चमड़ो गोश्त वारो बच्चो पी सजी बाह लटकी वई। हाणे हिकड़े हथ सां जंग पियो करे, अचानक मदीने जे साईं निहारे, मां जॾहिं निहारियो त समझाई त ही मुंहिंजी बाह रुकावट पई करे, लटके पई रुकावट पई करे, इन जे करे मदीने जा साईं मुझे निहारे समझाऊं। उन बाह के पेर हेठां ॾेई उनखे सट ॾेई बाह के उछलाए ऐं शुरू कयो। अल्लाह जे हबीब खे एॾो उन ते प्यार आयो, शफ़क़त आई, फरमायूं माद जंग ख़त्म थिए त या बाह पकड़े खयो अच, बाह खयो अच, बाह खणी आयो, सोने उते रखी, बस हीअं सम्झ टेप सोल्यूशन लॻाए। साईं अमाज़ तो फरमाए केतिरो अरसो हयाती रहियोसि, हिन बाह में कॾहिं मूंखे सूर अहिड़ा त ॿियनि में मुंहिंजे साईं में फ़र्क़ु, मुझे महबूब जे चेहरे ते नजर पवंदी, जंग जो पासो तब्दील थी वेंदो, ये गुलाम जज्बाती थी वेंदा हा पंहिंजे महबूब खे ॾिसी। सुणो त हज़रत मूसा पंहिंजो हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह अलैह फरमायो, बनी इसराइलन जा आलिम यहूदन जा आलिम सिर्फ गाल न आए बल्कि मुझो महबूब आए भी बलगल उला बिकमालिही बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बेजमालिही हसन जमी उखसालिही सल्लु सुभान अल्लाह। शेरा साईं फरमायो तो मुझो हबीब पंहिंजे कमाल दर्जे ते पंहिंजे कमालात सां ऐं ऊंधाई दुनिया जी परे कई पंहिंजे नूर सां सॼी दुनिया खे गुलाम बनाई पंहिंजे सोने अखलाक। एतिरो चई पोइ साईं शेख सादी शिराज़ी ख़ामोश, टे बंद जी ख़ामोशी जी। हाणे सुबुह ताईं ॾिसां पोइ वरी इहो चोथों बंद ठाहींदुसि। रात जो सुतो पियो त मदीने जा साईं ख्वाब में हाणे वरी हिकिड़े मौलवी साहब तकीर कयो, चयो त बड़े तो बड़े बुजुर्ग है, हम तो उस मोहम्मद को माज़अल्लाह नहीं मानते जो मरकर मिट्टी में गया। बाकायदा नेट ते तकीर हिनखे लिए शायद ॻाल्हि नज़र ई कान्हे, पर अहिड़ियूं खोड़ अल्लाह जे हबीब राज जो शेख सादी खे चयो त अॼु ॾींहं जो जेको तो नात लिखी आहे इहा मूंखे पढ़ी ॿुधायो। अर्ज़ के सेवा नामुकम्मल आहे, उन जो हिकिड़ो शेर अञा मूंखे सम्झ में नथो अचे, ओ सुभाणे ठाहिया त ॿुधाए। मुझे हबीब फरमायो जेका तो ठाई आ सो तू पढ़, बाकी बंद रहियल आहे ओ मां जो ॿुधाया। साईं शेख सादी फरमायो बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बेजमालिही हसन जमी उखसालिही। सादी खामोशो मुझे हबीब फरमायो सल्लू अलैहि व आलिही। शेख सादी पर सल्लू अलैहि व आलिही। हर कमाल जो मालिक अल्लाह से पंहिंजे हबीब। साईं इब्राहिम तमीमी फरमाए मौलवी साहब असां जो नबी आहे भी शान वारो। हाणे ॻाल्हि ॿुध इब्राहिम, तूं चवंदो मुंहिंजो नबी शान वारो, असांजे नबी मूसा कलीमुल्लाह जो तोखे हिकिड़ो मिसाल थो ॾिए। अवां जो क़ुरान थो चवे, अवां जो इस्लाम थो चवे,
असां जे नबी जी तारीफ़ में त हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो जंहिंमें ॾींहुं रोज़ो राति इबादत या असां जे नबी अल्लाह जी इबादत की तुंहिंजे नबी अहिड़ी इबादत कई आहे जेकॾहिं आहे त साबित मुनाज़रो शुरू थी वियो हाणे वाकई असां जे क़ुरान में अहिड़ी आयत ई कान्हे त मदीने वारा साईं 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो हुजे ऐं अल्लाह साईं रखण बि न ॾिया एॾी इबादत न छो त या अय्युहल ऐं पंहिंजो ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशका ऐं मुंहिंजा महबूब एतिरो बि जाग न एतिरो बि तकलीफ़ में न अचे असां क़ुरान इन लाइ कोन मोकिलियो जो अल्लाह पंहिंजे महबूब जे लाइ एतिरी तकलीफ़ बर्दाश्त कोन कंदो ॾिसो मुंहिंजा महबूब जा माउ पीउ अॻ में अल्लाह खे रसूल दो जहां जो को उस्ताद कोन्हे अल्लाह से पंहिंजे महबूब जा पुट ई घुराए वरिता ऐं मुंहिंजा महबूब उस्ताद जी गुलामी कबी आहे उस्ताद जी ख़िदमत कबी आहे मां नथो चाहियां त तुंहिंजो को उस्ताद हुजे जो तूं हुनजी ख़िदमत करे न मां रब तुंहिंजो उस्ताद आहियां अर्रहमान अल्लमल क़ुरआन मुंहिंजा महबूब माउ पीउ जो अदब कबो आहे पहिरें पवो आहे कमकार कबो आहे मां तुंहिंजा माउ पीउ अॻ में घुराए वरिता जो को तुंहिंजे मथां ऑर्डर न अहिड़ो हबीब पर हुन जेको सवाल कयो हज़रत इब्राहिम अजमी पंहिंजो तमीमी वटि साईं हाणे ईमान खां कम वठो जी मौलवी साहब क़ुरान खे हिकिड़े पासे तुंहिंजे नबी मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो 40 रातियूं जागियो इहो कमु आऊं करे सघां इहो त मुंहिंजे हबीब जे ग़ुलामनि जो कमु आहे आका जी ॻाल्हि परे आहे जी करे ॾेखार मौलवी साहब हिकिड़ो मदरसे जो कमरो ख़ाली कराए उन में साईं इब्राहिम तमीमी खे बंदि कयो चो हाणे महीनो 40 ॾींहं हिन खे जेको आहे न कुझु ॾियो न खाइण पीअण जे लाइ 40 ॾींहं ॾिसूं त कीअं थो जागे कीअं थो बुख बर्दाश्त करे 5 ॾींहं गुज़री विया 10 ॾींहं गुज़री विया सूरा खनि था उन मौलवी साहब जा शागिर्द ॾिसनि त जीअरो वेठो आहे ख़ुशबाज़ वेठो आहे कॾहिं नमाज़ पियो पढ़े कॾहिं सलातूं पियो पढ़े 40 ॾींहं गुज़री विया 40 ॾींहंनि खां बाद मौलवी साहब दरवाज़ो खोलियो चई हाणे हलिया त वरी ॿिए टापक ते ॻाल्हायूं चई टापक हिते रख पहिरीं ही टापक पूरो थींदो 40 ॾींहं जो रोज़ो रखियो मौलवी साहब इहा त थी वञी बराबरी तुंहिंजे नबी मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं जो रोज़ो मूं बि 40 ॾींहं जो ऐं मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहियां मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते ही आहे ईमान मुंहिंजी मंज़िल अॻिते आहे ख़ुदा जे वास्ते 12 तारो लॻाए छॾ 60 ॾींहंनि खां पोइ दरवाज़ो खोलियो 60 ॾींहं गुज़री विया मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम मशास वेठो 2 महीननि खां बाद तालो खोलियऊं साईं इब्राहिम तमीमी ॿाहिरि निकिरी चई मौलवी साहब हक़ जो आलिम आहीं त पोइ फ़ैसिलो इहो आहे तोखे मञणो पवंदो जंहिं मुस्तफ़ा जे ग़ुलाम जो इहो शान आहे उन सरदार जो शान चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वालो हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम ऐ ईमान वालो अचो मां रब सां वापार कयो तिजारत कयो इन तिजारत खां पहिरीं नंबर ते तिजारत आहे ईमान उन खां पोइ नमाज आहे रोज़ो आहे हज आहे ज़कात आहे ये सब अल्लाह सां तिजारतूं अल्लाह सां वापार आहिनि पंहिंजे दुनिया जे वापारनि में कॾहिं नुक़सान कॾहिं नफ़ो कॾहिं बाजी कॾहिं घाटी ईअं थींदो आहे रब थो फरमाए त मोमिन मूंसां जेको वापार कंदे उनमें घाटो उनमें नुक़सान त आहे ई कोन को वाद ई वाद आहे पर